जी बिल्कुल ईदुल उज़ा वेझो ईंदे ई कंबर शहर जे अंदर माल पिड़ी सजी वई आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर अची चुका आहिनि ऐं हितां जेको आहे सो अचो त मौजूद जेके खपाईंदड़ जेके जानवर आहिनि या जेके वठंदड़ आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त कीअं रेट हलनि था, छा महांगाई जे वधण जे करे जेको आहे केतिरो रेटनि ते इज़ाफ़ो थियो आहे, हुन सां गॾोगॾु ग्राहक जेके अचनि था त उहे छा ख़रीद बि कनि था, सिर्फ़ु रेट पुछी वापसि वञनि। महंगा भी वजह से रेट घट लगा पे तमाम व्यापारी बेचारा परेशान लगा पे सब पान में ही आहियूं। व्यापारी को ग्राहक आहे कोन, अचे तो वरी रेट ॿुधी करे हलियो तो वञे, इन करे रेट सफ़ा मथे ने ग्राहक कोन्हे। पंहिंजो देसी ने जाबुल हर किस्म जो बकरेट मंडी में मौजूद है। शइ कोन्हे, न सिक्योरिटी सहूलियत आहे, न पाल वग़ैरह, न पानी, कुछ भी कोन्हे। हर को पंहिंजे हितां तो पाणी करे तो पियो। हींअर हिकु बकरे ते तक़रीबन 200 खां 300 टैक्स वठियो, पर इंतजाम नाक़िस आहिनि। महांगान को वठण वारो ई कोन्हे, व्यापारी भी गरीब परेशान लगा पिया आहिनि ऐं वठण वारा भी परेशान अजनि मुल्क पुठियूं हलिया था वञनि। महांगाई जे करे को वठे नथो, ख़रीदारी हल थियो ई न आहे, सफ़ा न थियो आहे। का शइ भी कोन्हे, माना इहो माल मता हिते बीठो आहे पिड़ी ते, को वठण वारो ई माण्हू कोन्हे। बस 50, 40, 35 इहे ई रेट आहिनि। 1.5 लख वारा ॿुधी माना हलिया था वञनि, बस पोहण वारा हलिया था वञनि। का शइ भी न, बस वठण वारो भी को शइ कोन्हे। कराची भी का शइ कोन्हे, माना ढोर ईअं ई बीठा आहिनि। रुगो महंगाई आहे जो माना दुनिया में एॾी महंगाई जेॾी आहे त हद खां बेअंदाज़ आहे। साल थो लॻे, छिलनि ते अन्न था खाइनि, गाहु था खाइनि, अन्न खां बिना वरी पलनि नथा त वॾी आहे। बस माना रेट का शइ भी कोन्हे। महंगो आहे न, वठण वारो केर भी न आहे। हिते नुक़सान था कयूं। 60,000 40 45 हज़ार था चवनि, 60,000 भी 40 45 हज़ार था चवनि। माल होॾे ॿाहिरि त 12 ॾींहं महांगो था वठी अचूं, हिते 40 45 हज़ार था चवनि। न 12 ॾींहं असांखे पोइ मोकिलनि था। नथो खपे, 5 ॾींहं माल बीठो आहे, हेॾे त माल खुड़ा थी बीठो आहे, माल नथो खपे। हिन में 12 महीना, हा 12 महीना ख़र्चा आहिनि साईं। ऐं कणिक, छोला आहिनि, गाहु, इहो हरशिया, कटी, कुतिर 45 था चवनि। कैमरामैन मंसूर अहमद चांडियो सां गॾु अखलाक अहमद चांडियो, धरती टीवी न्यूज़ कंबर।